औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरिज़ो। अॼु 23 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे ऐं हस्बे मामूल असांजा महिमान मोहतरम जनाब अली रज़ा साहब जन असां सां मौजूद आहिनि। त सभ खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली रज़ा साहब, गज़ा जे हवाले सां जेकी मौजूद सूरत हाल आहे ऐं गज़ा जे माण्हुनि जे नसीब में इहे बम ऐं बारूद त हुया ई हुया, उन खां अलावा हाणे ॿी कहिड़ी शइ आहे जेको उन्हनि खे वधीक उन्हनि जे लाइ नुक़सानदह ऐं जंहिंमें उन्हनि जे लाइ मौत नज़र अचे? सभ खां पहिरियों मोहबत इस्लाम। वालेकुम अस्सलाम। गज़ा में हिकु मानीअ लाइ जी वठण जे लाइ उते जो ॿार औरतूं मर्द भाॼ में हुननि ते बम वसाया था ऐं बुख सां हुननि खे मारे थो वञे। अच्छा। हाणे मशरक़ वस्ता जो नामानिगार आहे, नील हुनजो नालो आहे। हो थो चए त असां जॾहिं रिपोर्टिंग कयूं था त ख़ुदि असां साफ़ ई एतिरी बुख ऐं बदाली आहे जो असांखे रिपोर्ट जे दौरान ख़ुदि असांखे ई मथे खे चकर अचनि था ऐं कॾहिं कॾहिं असांखे मानी कोन थी मिले ऐं पाणीअ में लूणु मिलाए ऐं उहो असां पीअंदा आहियूं ऐं असां उहा रिपोर्टिंग करे रहिया आहियूं। हाणे उन सूरत हाल में इसराईल जी इहा ई पॉलिसी आहे त मथां हुननि ते हिरोशिमा ऐं नागासाकी वांगुरु बम वसाया था। हाणे हुनखे उहा खुराक ते नाकाबंदी करे ऐं हुननि खे बुख में मारियो वञे या हो पंहिंजा अलाए का पंहिंजो वतन जंहिंसां हो मोहबत कनि था उनखे छॾे उहो हलिया वञनि। हाणे आलमी तंज़ीमुनि जे तरफ़ां बाटरनि ते हुननि जी जेका खुराक आहे उहा लॻभॻि 3 महीना जेकॾहिं उहा अंदरि वञे त हुननि खे 3 महीना खुराक मिली सघे थी। उहा ॿार बाटरनि ते सड़ी रही आहे, सुकी रही आहे ऐं ख़राबु थी रही आहे ऐं हे उन हिसाब सां पंहिंजी नाकाबंदी करे रहिया आहिनि। उतां जी हिकिड़ी औरत जो इंटरव्यू BBC न्यूज़ खे त मुंहिंजो ॿारु पहिरियों 40 किलनि जो हुयो ऐं बुख बदालीअ जे हिसाब सां अॼु हुनजो वज़न 10 किलनि जो। हाणे इहो आहे हुनजो रूप। हाणे इन विच में ट्रंप यूरोपी यूनियन जे मुल्कनि जा थोरा सॉफ्टवेयर चेंज थिया ऐं हुननि थोरो उते प्रेशर ॾिनो जंहिंमें फ्रांस ऐं बर्तानिया जी पार्लियामेंट उतां जे मेंबरनि तकीद कई त ऐं करारदाद पास कयनि पंहिंजे असेंबलीअ खे त फ़लस्तीन खे रियासत तस्लीम कयो वञे। हाणे इहो हुननि जा बयान इहे हुननि जा बुख खे ख़तमु नथा करे सघनि, न हुननि जे मौत खे ख़तमु करे नथा सघनि। उन में रोज़ु घटि में घटि 50-100 माण्हुनि जी डेथ थिए थी, औरतुनि जी ऐं मर्दनि जी। हाणे हू सोचनि था त जेको ॿार खे असां ज़िंदगीअ में बम ऐं बारूद हया आहिनि इहो वॾो थींदो उहो असां सां त मोहबत कोन कंदो न, उहो असां सां ईअं ई विढ़ंदो जीअं हमास ते। तंहिंखां इन जो जेको नस्ल आहे इन खे असां साड़ियूं ऐं ख़तमु कयूं। ताज़ो उतां जी पार्लियामेंट इसराईल जी अपोज़िशन वारनि हुननि जो नेतन्याहू खे त तूं हली ॾेखार जेके कूड़ वेठो थो वणे त तूं कहिड़ा हुननि जा इलाइक़ा ख़ाली कराया आहिनि, कहिड़ा माण्हू हुननि जा तो शिफ्टिंग कराई आहे। हाणे इहा सॼी जेका हुननि जी जेका सूरत हाल आहे हू जेकॾहिं चाहिनि हाणे उन्हनि ते ख़ुदि अंदरूनी तौरु पंहिंजे अवाम जो जेको शऊर कंदड़ माण्हू आहिनि, शागिर्द आहिनि, औरतूं, उहे रोडनि ते एहतजाज था कनि। अमेरिका, यूरोप, फ्रांस हुजे, बर्तानिया हुजे, जर्मनी हुजे, फॉलैंड हुजे, हाईलैंड हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे,
हुननि जे मुल्क में हो पंहिंजे माण्हू हुन जा एहतजाज कनि था ऐं हो हुननि खे थोरो वक़्ती तौरु बयानु ॾे त असां कमु करे रहिया आहियूं, असां हुननि जे लाइ कमु करे रहिया आहियूं, तव्हां जेको आहे सो एहतजाज न कयो। जे तव्हां इन हिसाब सां सिंसियर आहियो त तव्हां हुननि सां जेको आहे सो ॿियो न त सुफ़ारती तालुकात ख़तमु करे सघो था ऐं UN में पंहिंजी का गॾियल यूरोपी यूनियन ऐं ॿिए जेको आहे सो का करारदाद हुन जे लाइ आणे सघंदा त हेॾो ज़ुल्म ऐं बरबत जो हुननि खे अॻे ख़ुदि इन्हनि सां नाज़ी जर्मनी हिटलर बि जेको आहे सो इन्हनि सां पाण सां इसराइल सां यहूदियुनि सां ज़ुल्म थियल आहे। हिननि जा 60 लख माण्हू हुन बटन में सड़ाया। हीअ त सरेआम हिकिड़ी बरबरियत आहे, सफ़ाकत आहे। हिटलर चवंदो त हुन जेके मीटिंग में त इहा ख़बर मुंहिंजे अवाम खे न पए, हू मुंहिंजो वोटर आहे, मूंसां मोहबत था कनि, अहिड़े नमूने सां बठिन में हिननि खे साड़ियो जीअं असांजे जर्मन अवाम खे ख़बर न पवे ऐं हू मूंसां जेको आहे ईअं न त नफ़रत कनि। ऐं ही इस्लामी मुल्क लॻभॻि 56 आहे, असां बरादर मुल्क आहियूं, ही असां इस्लामी मुल्क आहियूं, उहे बि हिननि जे लाइ जेको आहे सो ईअं सम्झूं त मुजरिमाना ख़ामोशी आहे। अमरीकन जा हो इतादीन, अमरीका हुनजो इसराइल जो इतादी आहे ऐं इन हिसाब सां ही सॼो जेको जबर आहे, ॾाढ आहे, ही अन्याय आहे, उन ते ही सॼी इंसानियत, ही सॼा जेके हिकिड़ो शऊर आहे दुनिया जो, ही त चवनि था त असां ऑक्सफोर्ड में पढ़िया आहियूं, हार्ड यूनिवर्सिटी में वॾनि यूनिवर्सिटी में असां पढ़िया आहियूं, असां तव्हां खां वधीक मौज़ूब आहियूं। हाणे मौज़ूब क़ौमुनि जा माण्हुनि जा इहे लक्षण सॼी दुनिया ॾिसी रही आहे ऐं हुननि जे ॿारनि जा जेके ढांचा आहिनि उहे जूं तस्वीरूं फिल्मूं रिपोर्ट करे पंहिंजे चैनलनि ते त हलाइनि था, पर हुननि जे लाइ अमली तौर सॼी दुनिया जेको आहे बमन ऐं बारूदनि जे ज़रिए उन्हनि खे मौत जे मुंहं में आंदो पियो वञे। त हाणे माना जेकी तव्हां बयानु कई त जेकी बुख जे ज़रिए, त बुख में मुराद मतिलबु जेके मुख़्तलिफ़ ममालिक सपोर्ट कनि था त उन्हनि बॉर्डर्स ते बैन हयो आहे ताकी उहा ख़ुराक उन्हनि ताईं न पहुचे, ऐं उहे कहिड़नि बॉर्डर्स खां उन्हनि इहा पाबंदी कई आहे। हाणे उन में वॾो बॉर्डर हुन सां मिले थो, जॉर्डन जो मिले थो, मिस्र जो मिले थो ऐं काफ़ी ॿिए बि हुननि सां मिले थो। उहे इसराइल खे त रसद ॾींदा आहिनि, दवाउनि जूं, हथियारनि जूं, पाणीअ जूं, ऐं हिननि खे जेको आहे ॾियण जे लाइ उहो तयारु कोन। हाणे इसराइल जी जेका सोच आहे हिन वक़्तु उते फ़लस्तीन जा जेका पॉपुलेशन आहे या जेके ॿार रहनि था उहो लॻभॻि 70 लख आहे। हाणे 70 लख पॉपुलेशन खे इहो दुनिया में मुमकिन ई कोन्हे जो हुननि खे क़बर ते पहुचाइनि या हुननि खे सॼी 70 लख आबादीअ खे डेथ कनि या हुननि खे मारे छॾनि, इहो हिननि खे मुमकिन ई कोन्हे। हुननि खे पोइ सोचणो पवंदो ऐं पंहिंजूं पॉलिसियूं चेंज करणियूं पवंदियूं। हेॾी सारी पॉपुलेशन आहे, ॿार बि हुननि जा माण्हू रहंदा ऐं ज़ाहिर आहे हो हुननि खे शिफ्ट थी ऐं अचे वरी हिननि सां मिलंदा, त इहो मुमकिन ई कोन्हे दुनिया में। अच्छा, हुन खां अलावा जेकी इहे सपोर्ट कनि था, इहो मुख़्तलिफ़ सामान इस्तेमाल जो खाइण पीअण मोकिलनि था, उन में कहिड़ा मुल्क शामिल आहिनि जेके इहो इमदाद कनि था मोकिलनि था? उन में अक़वाम मुतहदा जी हिकिड़ी आहे ऑर्गेनाइज़, उहा बि हुते एक्टिव आहे, उहा मोकिलींदी आहे, उहा ख़ुदि बेअस आहे। उन्हनि जा बि इंटरव्यू अचनि था त असां बि बेअस आहियूं ऐं ॿिए काफ़ी मुल्क जेके हिकिड़ा इंसान दोस्त आहिनि उहे बि हुननि खे मोकिलींदा आहिनि ऐं कुझु दॿनि जे सूरत में, ऐं उहो हुनखे नाकाबंदीअ जे करे उहो हुननि खे मां जॾहिं चयो त हू जेकॾहिं नाकाबंदी मुकमल ख़तमु थिए त हुननि जी जेका बॉर्डरनि ते 3 महीननि जी खुराक पई आहे, 3 महीना उहो पंहिंजो जी सघनि था। अच्छा, ये पाबंदी उन्होंने मुल्क की तरफों आ जेकी बाउंड्रीज हैं या इसराइल जी इसराइल जी उते बॉर्डरनि ते नाकाबंदी, उते आर्मी वेठल
गज़ा जो सामान आहे उनखे जेको हेॾे न मोकिलियो बिल्कुलु बाक़ी जेको असांजो आहे हा उनखे भले इजाज़त हुजे थो असांजो सही